मटियारी में ख़बर शामिल क्यों था। अदीस गुल खैबर की रिपोर्ट मुताबिक त खैबर में सैयद पीर नूर शाह मरहूम जी बेवा मेनाज बीबी ऐं संदसि पुट सैयद आफ्ताब अली शाह जीलानी पंहिंजी ज़रई ज़मीन ते एहतिजाज कंदे मीडिया ॿुधाईंदे चयो आहे त गुज़रियल 4.5 सालनि खां असांजे ज़मीन ते हाजी फारूक समूह सां तकरार हलंदड़ आहे। तक़रीबन 4.5 एकड़ ते तकरार हलंदड़ आहे। कोर्ट में केस पिणु हलंदड़ आहे। जॾहिं त गुज़रियल ॾींहुं असां पंहिंजे ॿनी में मकाई जो फसल पोखे घर वियासीं त पोयां फारूक समूह पंहिंजा माण्हू हथियारनि सां वठी फसल खे बेलाइण लाइ ट्रैक्टर पिणु काए फसल खे नुक़सानु पहुचायो आहे। इन्हनि वधीक ॿुधायो त कोर्ट में केस पिणु हलंदड़ आहे। जॾहिं त फारूक समूह वधीक खून रेज़ी करणु चाहे थो। असां एसी मटियारी ऐं SSP मटियारी खे दरख़्वास्तूं पिणु ॾिनियूं आहिनि, जेके उन्हनि ही दरख़्वास्तूं पिणु फॉरवर्ड करे ॾिनियूं आहिनि। हिननि चयो त फारूक समूह पंहिंजे माण्हुनि हर हिकु गुलाम मुस्तफ़ा माची, पुनू माची, जावेद खोसो, गुलज़ार खोसो ऐं ॿियनि खे ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ मोकिले थो। मटियारी जे SSP जो हुकुम ॾियण बावजूदि बि खेबरानी पुलिस अञा ताईं न आई पहुती। हिननि चयो त जेकॾहिं असांखे को नुक़सानु पहुतो त उन जो ज़िम्मेवार फारूक समूह हुन जा साथियारी हूंदा। जेसीं ताईं असांखे पंहिंजो हक़ न मिलंदो तेसीं ताईं असां पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदा रहंदासीं। असां वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी खे अपील कयूं था त असांखे पंहिंजो हक़ ॾियारियो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे।